लाल मुंजी पत ओ लाल मुंजी पत रख जे भला झूले लालण सिंधड़ी जा सेवण जा सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर सेवणिया लाल कलंदर बसी तो तुझे अंदर लालम जी हो लालम जी चारे चरागत जा बरण हमेशा पंजो मां बारण आयो आया झूले लालण सिंधड़ी जा सेवण जा सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर सेवणिया लाल कलंदर बसी तो दिल जे अंदर लालम जी हो लालम जी। वाह यार मजो अचियो तो दादी रंग जमाए चलिए यार। अरे रंग तो जमाए दो पर अणमा वरी तो घुमा जेते आयो उनके डेरी खाना पड़ना। ओ एक मिनट हां मां कोई डेरी खाना खाना मां तो ऑलवेज ट्रूथ यार। मां तो ऑलवेज ट्रूथ यार सबिला दी गाला कूड़ और जे मां तो ऑलवेज ट्रूथ यार समझाई बेटा समझाई घुमायो भला सुभाणे घुमाइंदो था। अरे घुमायो तो ना तकड़ दिया तकड़ो दिया भैया। वाह वेरी गुड मुखे चयो वयो इते पढ़ाई थींदी रिवीजन थींदो पर न इते हले पियो ट्रूथ एंड डेयर। वाह वेरी गुड वो सब छाती तू यो मुझे तुझे थोड़ा के 12 जो बजे आता है। छोड़ चिंता करी थोड़ी टाइम बचा पाण वट उन में एंजॉय करना से कदी करना सी एंड ओवर ये पहले मिलन न मिलन ये वरी इमोशनली ब्लैकमेल करण में छोकड़न जो मुकाबलो ही कोने। वाह इमोशनली ब्लैकमेल न कर सा जरूर मिलंदासी ते छोड़ मिलंदासी पर हियर तो सोचना प्रेजेंट सुभाणे तारो पेपर है ए एज ऑलवेज तवा सब पढ़ाई करे वेई रहा है ए मां मुके ठेंगो कुछ ना अचे मां फेल दिए न ना करे मुजी गाल मनो मां तो भाई पढ़ाई करे वो तो टाइम बचो तो मस्ती करना सी अरे मुजी गाल में अल्लाह तू मत ओके मैं शायद हुई ता बैठा उठो मां पढ़न बना बस वनन था वनन वारा मन भाई वनन वाले के केड़ तो रोके सके बिल्कुल तो सुधरना बोल। अरे यार अजय तू भी समझी ना बस 5 मिनट पढ़ाई कर मस्ती काटे को ना मस्ती करना अरे पढ़ाई करना हां पढ़ाई न मां चाहो तो यार तेरी पढ़ाई करे तो को मस्ती करना अरे यार मुझे तले तो मनियो अरे यार तू समझी छो कोन दे यार तो मुझे करे मने ना कौन मन मनड़ी पवंदी जेको मां जवान होई दिंदो चौबला छातो चई सबड़ी के मनी पवंदी आ जाओ यार ओ जेको कटी आयो कैर सा ओ जमाल ओ जेको लड़ी में दो लाड़ते ओ जमालो ओ जेको जमाल जतण सा ओ जमालो अरे ओ जमालो ओ जमालो ओ जमालो ओ जमालो 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 हेलो अच्छा खबर है सच्ची है तो लगी छातियो पापा हां लगी नहीं हाँ विशाल काय बजे जी ट्रेन सवाल भी मैं ट्यूशन ना आयो टिकट कंफर्म आए ठीक है करे नो पीयूष छातियो टिकट कंफर्म ना है पर थी वे नहीं चवे तो मुझे लगे तो जेको फैसलो खणो आ वो बस खणी छे। अरे जेको भी फैसलो खणवा वो तो इनके पाणा खणवा ना हाणे हेड़ी परिस्थिति में ताने के फैसलो खणा चाचो न जेको फैसलो खणो असा की खणो
सावट वाले मुझे गाल रोड बनकर ही वट शुक्र है बिल्कुल, शुक्र है भगवान जो कि आखिर तो रोने यार क्या एक्सीडेंट फोन के था करा ये बैठो टिकट सवाई बीजी ट्रेन है टिकट है कंफर्म ना है पर स्टेशन ते थी वेंदी एक मिनट ये छापा क्या था इथण नथो अचे अरे ॾिसण अचे पियो तॾहिं तो पुछां ये छापा क्या था सवाई बीजी ट्रेन है छो ट्रेन छो छोटा बस सां वञणु सही न आहे हिन परिस्थिति में ट्रेन ही बेस्ट ऑप्शन आहे बिल्कुल किन में रोटी है तो खाई एक मिनट विपुल तू केड़ा कोन वेंदे हाणे बस कलाक खन पहिरियों विपुल जा पापा एक्सीडेंट में गुज़ारे विया ऐं सवाई बीजी ट्रेन आखिरी है ये ॻाल्हि मूंखे ख़बर है पर विपुल केड़ा वेंदो ही कोन्हे त ट्रेन जो सवाल किथां पता तो थे अरे विपुल हुन जो अकेलो पुट है अरे अकेलो पुट तू आई अकेलो पुट मां पाया अरे ओ बेवकूफा ये गर्मी जी छुट्टी लाए घर में पियो वने यो खबर है मूंखे पर रोकीस छो तो छो त हिन जो हिते रहण वधीक इम्पोर्टेंट आहे मूं तव्हांखे चयो न हिनखे फोन न कयोसि हिनजी सोचण ऐं सम्झण शक्ति खत्म थी चुकी आहे एक मिनट ऐं अगर ही हिते रहियो त पोइ अंतिम संस्कार जो छा ऐं हीअ अगरि होॾे वियो त पोइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो छा मूंखे हिन जो हिते रहण उते वञण वधीक इम्पोर्टेंट थो लॻे त मूंखे हिन जो हिते रहण वधीक इम्पोर्टेंट थो लॻे तो इतनी मुश्किल घड़ी में भी कितनी सगाई सां पियो थो ॻाल्हाए इंसाननि खे अहिड़े मौक़नि ते सोची समझी ॻाल्हाइणो खपे जिथे फैसलो खणणु मुश्किल हूंदो आहे हर इंजीनियर जा स्टूडेंट आहियूं असां हर हिकु फैसलो इमोशनल थी कीअं था सोचे रहियूं फॉर योर काइंड इंफॉर्मेशन कि हर हिकु फैसलो इमोशनली हूंदो आहे जिथे भी यस और नो वाई और वाई नॉट जी स्थिति क्रिएट थींदी आहे न उते इंसान इमोशनली थींदो आहे एग्जैक्टली पर हुन इमोशनली खयल डिसीजन ते एग्जीक्यूशन वो असांखे लॉजिक ही ॿुधाईंदो आहे पर घर वञण जो फैसलो हिन पाण पंहिंजी मर्ज़ी सां खयो आहे त हू त ये खणंदो ई हिन परिस्थितीअ में केरु बि हूंदो त इहो ई फैसलो खणंदो अरे उहो ई तय करे वेठो त उहो ई त असांखे हिनखे न करणु ॾियणो आहे आखिर तू चाहीं छा थो अरे सुभाणे जो पेपर ॾे इंजीनियर जा स्टूडेंट आहियूं असां 4 साल घसायो आहे पाण खे सिर्फ़ इन करे त बेस्ट प्लेसमेंट मिले सभिनी खां सुठी प्लेसमेंट हिनखे मिली अथसि ऐं सभिनी जा सभु पेपर सुठा विया सुभाणे जो आख़िरी पेपर सुभाणे सिर्फ आखिरी पेपर त अॼु वधीक कुझु न अरे अॼु हिन जो पी वियो आहे ऐं वियो बि किथे आहे पंहिंजे ॻोठ न त वापसि वरी कोन मोटंदो सवाई बीजी ट्रेन है टिकट कंफर्म ना है मूंखे लगे तो असांखे निकिरणो खपे जी ॻाल्हि ॿुधो असां हिन जो नुक़सानु था कयूं अरे कंहिं ॻाल्हियूं फ़ाइदे नुक़सान खां वधीक थींदियूं आहिनि ऐं कंहिं नुक़सान अहिड़ा थींदा आहिनि जंहिंजी भरपाई ज़िंदगी भर न थींदी आहे इंजीनियरिंग ही अगले साल भी करे सके थो अगले साल न अगले साल ही पुराणो थी वेंदो इंजीनियर न इंजीनियर नए साल जा नया ॿार हूंदा आहिनि नई कंपनियूं नया प्लेसमेंट असां सभु हिकु साल पुराणा थी वेंदासीं ऐं शायदि आउटडेटेड बि इंजीनियरिंग कोई मशीन में ईंदड़ सॉफ्टवेयर ना आहे जेको हर ॿी कलाके में अपडेट थियणो पए इन करे मुंहिंजी मन त हिनखे वञण ॾे न तूं छा हे पंहिंजी ॻाल्हि खे साबित करण लाइ कहिड़ा बि फालतू जा लॉजिक ॾियण लॻंदो आहे हल विपुल तूं हिकु मिनट विपुल तोखे बि इहो थो लॻे त मां पंहिंजी ॻाल्हि साबित करण लाइ फालतू जा लॉजिक्स थो ॾियां एॾी देर खां इमोशनली ॻाल्हाइण खां पोइ हिन खे ब्लैकमेल न कर मां तो सारा तो ॻाल्हायां तूं विच में न ॻाल्हाए अरे वो हराम खोर है छा विच में न ॻाल्हाया हिते हुनजो पीउ मरी वियो आहे ऐं तूं हुनखे पंहिंजा लॉजिक तो सेखारीस
ये मुझे खास दोस्त है। मतलब तूने जो फायदा उठाने दे अरे मैं फायदा उठाने से क्या निकाला? घट में घटे ना करियर जो तो सोचो। कैरियर? अरे जेजेला कैरियर ठाणो हुयो हनु इंसान ही न रहो त एना डिग्री जो छा कंदो है छा इंसान का वधिक जरूरी है डिग्री आहे। हाँ छोटे इंसान बचो ही ना है। तुझे चवण में मतलब छा है? मतलब अगर मैं जो भी बची भी हो जाए या जख्मी थी भी हो जाए तहे के समय इन जे वनण का कुछ ना कुछ फर्क जरूर पड़े। हां समाने न जो उते वनण सा कोई फर्क न पवंदो। अरे हाणे ही होने वाली डॉक्टर्स के छा चवंदो तो मुझे पीओ के वापस जो मुझे पीएच बॉडी को के वापस जो हाय कुछ अगर बची भी हो जाए तो उनके अज साढ़े का पे सुबाने तू समझे जो कोन तो इन जे बीजो एक्सीडेंट थियो है उनजी बॉडी जा टुकड़ा थी विया आहिनि उनखे वधीक देर न रखी सघंदा आहियूं। आई एम सॉरी पर समझ खड़ी अगर तू जो पी सचमुच बची भी हो जाए तो तोके पेपर छले पाड़ा मत है यार ये तो बड़ी इमोशनल में वाला है। अरे फैक्ट है आज के जमाने में मोबाइल फोन आए तह करे ये खबर टाइम पे पहुंची वई जे जमाने में टंग कॉल सुंदा हा ते वक्त तक ट्रेचे चाचा ये खबर देर सा पहुंचदी खेर सर ते पहुंचंदो हो तो खेर पकड़न आई खेर था बाहर का ही फोन पहुंची सकंदो। पीयूष यो सब ट्रंक कॉल से जमाने में पर अजकल मोबाइल अवेलेबल है इन करे ये खबर वक्त ते पहुंची भी वई है। ना मेरे वक्त ना है लखे वक्त कढणो पवंदो हल में पुल तू हां ए निकरणो खपे ट्रेन में सिर्फ कलाक बाकी है। अरे मुझी गाल बुधो असा सब ने जो नुकसान दे गयो है सबनी का खराब गाल तो मुके याद ही लगे तो मुखा सिवाय के भी यो न तो लगे जाने के रुक जा खपे ओके लगे तो ता इनके रुकजण खपे। बटो लॉजिक जी कभी भी मती वही तू तो बीच में गाला ही ना ऑलरेडी सिचुएशन इतनी टेंस थी भैया ए तू एने बीच में गाले असा के मुझे फीलिंग्स के बारे में सोचना खपे। कायोसी ओके अगर इने जो उते वनड़ी इने जी फीलिंग्स जो सवाल है ओ तो हलो असा भी इने सा घट पालू। हां बुधायो आए कोई दिया मां तैयार है बस बिल्कुल मां तैयार आया पहले पेपर छड़े इन साहब का दलन लाए छो तक कैम डिग्री का वधिक पी जो अंतिम संस्कार मुके इंपॉर्टेंट तो लगे है न जी डिग्री जो सपोर्ट संदे न जो भी सदी रात जागे मुझे तब न जो यो थोड़ा सपोर्ट ओके के है वो भी देखा वधिक इंपॉर्टेंट तो लगे हां मुके बिल्कुल तो लगे तो कहता ये ना दो मुने अगर तो जा पापा घर में कहीं करे हार गिरी रखी करे तुझे पढ़ाई लाए बोल बैठे ना हाय मुझे ये माई भरदे मुझे बीपी वधन दो जे आना तो कह दो सुबह जो पेपर की वधी का इंपॉर्टेंट लगे बेवकूफा ये कुत्ते हो कुछ असांजे मां पीछे ओका करने लगे असांजे मां पी वट पैसो आ रे असांजे दवा हां हराम ना पैसा ता है वाली वाला वाला पियो सी के निकाले और वाली दवा बस
जेको बि मां चयो वो बिल्कुलु सही चयो छो त मां मुंहिंजे पापा खे लोन जी टेंशन में सॼी सॼी राति जाॻनि पियो पियो हुनजी सॼी उमिरि मुंहिंजी हिकिड़ी में टिके कॾहिं मां इंजीनियर हुयुसि मूंखे कमाए थो हाणे बसि सुभाणे जो आख़िरी सुभाणे जो आख़िरी पेपर मुंहिंजी कोना कोनी बि वधी वई आहे फाइनल कल्ह शाम खां वठी मां हुननि जा सभु फोन खया बंदि करे छॾिया छो त मूंखे ख़बर आहे कि मूंखां वधीक मुझे सुभाणे जे पेपर जी हुननि खे टेंशन आहे छो त इहो उहो ई पेपर जेको मूंखे ॾुखियो वेंदो आहे हाणे बसि इहो सुभाणे को पेपर इहो सुठो हली वञे त मूंखे पंजोड़ी पघार मिलंदी एक ही साल में उन्हें जा सब लोन माफ करे चली बस हाय मुझे पापा के खुशी से चेंडे सोचा तुझे पापा को जाम लोन खयो आहे न अॼु भले दुनिया में ना है पर हुननि जो सपनो जीअं जो तीअं आहे हाणे बस सुभाणे जो पेपर थींदे वो पूरो मां पेपर लिखी सघंदुसि हुननि जे करे लिखजे पंहिंजे पापा लाइ ॾिस पंहिंजो पाणी लिखंदो वञे हलो असां हाणे घणो टाइम वेस्ट करे छॾियोसीं हाणे असांखे पढ़ाई करणी घुरिजे मां हिकु मिंट कॉपी खणी अचां थोड़ो अञा कर सुभाणे पेपर थींदे मां तोसां गॾु हलंदुसि पोइ असां आराम सां वेही ॻाल्हाईंदासीं मूंखे लॻे थो जेको चवणो अथसि ॿुधी वठीसि हुनजो मन हल्को थी वेंदुसि मां चयो न हाणे सभु ॻाल्हियूं सुभाणे कंदासीं हलो पढ़ाई कयूं What is artificial intelligence? It's a crime. And Mr. Piyush, you are committing that bloody crime. कितने बार से What is artificial intelligence? Artificial intelligence is the science and engineering of making intelligence machine, especially making an intelligent computer program. थोड़े में चयो वने तभी प्रोग्राम दे तो think like us and वो अस्ते असां उन जे लाइ आर्गुमेंट्स भी रखंदा आहियूं. It is a system that perceives its environment and takes action that maximize its chances of success. अजय, तुझे ध्यान किथे है? ध्यान के विच भाड़ में बंद कर पंहिंजी रामायण. वो मूंखे हिते घुरायो छो त असां तोखे के ॿिए कारण सां घुरायोसीं. मां ॿुधाई असां तोखे हिन करे घुरायोसीं कि असांखे लॻो तुंहिंजे अचण सां हालातुनि में कुझु फ़र्क़ु पवंदो. तुंहिंजो ख़ासि दोस्त आहे नी तो छो तो इम्तिहान वठी सुनजो. अरे हिनजे पापा जो त न सही एटलीस्ट हिनजी मम्मीअ जो त सोच. अॼु हुनखे सभिनि खां वधीक ज़रूरत हिनजी आहे. अरे वरी बि कंहिं ख़ुशी जे मौक़े ते इंसान हिक ॿिए खे विसरी वेंदा आहिनि पर अहिड़नि मौक़नि ते त नज़रूं सिर्फ़ु पंहिंजनि खे ॻोल्हंदियूं आहिनि. जाम देरि दॿाए रखियल असांजा सुॾका कंहिं पंहिंजे खे ॾिसी खड़ा के दाल हुन में बदिलजी वेंदा आहिनि. मुंहिंजी ॻाल्हि पीयूष हिनखे वञणु ॾीस. तूं जेसि ताईं न चवंदे न वेंदे. ऐं ॻाल्हि ॿुधाए
पोइ दफ़े जॾहिं तुंहिंजे पापा खे माइल्ड अटैक आयो तूं त सभु प्रैक्टिकल ऐं ओरल छॾे घर भॻो वएं। सिंपल प्रैक्टिकल जवाब है कुल जिंदगी जी दिशा बदल देने वाला इम्तिहान हुआ। सिंपल माइल्ड अटैक हो अंतिम संस्कार की तैयारी न हुई। माइंड अटैक लगनी इनखे चइबो इमोशंस। जदी गाल पंहिंजे ते ईंदी आ न त सब लॉजिक्स गायब थी वेंदा आहिनि। ए त छा सोचियो आखिर? अहिड़ी के ॾुखे वक़्त ते डिसीजन खणण लाइ कंप्यूटर में फीड थियल नॉलेज मतलब आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन करे तब कंप्यूटर सिर्फ सवाल नथो पुछी सके लेकिन जवाब ॾेई सके थो। मां हिनखे बि कोन थो मञा छो कि विपुल एग्जांपल ॿुधी वठ हिन ते 100% कोई क्वेश्चन ईंदई। सम्झो खणी चेस में जॾहिं कंप्यूटर चाल हलंदो आहे जॾहिं साम्हूं वारो चाल हलंदो आहे त कंप्यूटर साम्हूं वारे जी चाल खे सोची समझी हुन मां विनिंग प्रोबेबिलिटी कढंदो आहे ऐं पोइ ई सोची समझी हुनखे चाल हलंदो आहे त इहो एग्जीक्यूशन कंप्यूटर कंदो आहे। तॾहिं बि विश्वनाथन आनंद कंप्यूटर खे हराईंदो ई आहे छो त विनिंग प्रोबेबिलिटी और इंटेलिजेंस केतिरो हुजे उहो आर्टिफिशियल हूंदो आहे। इन्हनि शयुनि जा एग्जाम्पल ॾेई करे उहो असांजी फीलिंग सां खेले थो। विपुल मुंहिंजी मम्मीअ जो फोन आहे। हिकु मिनट केर बि फोन न खणंदो। You shall you mad? आखिर तू साबित छा थो करण चाहीं? तू फोन मूंखे ॾे न फोन मूंखे ॾे। पीयूष मैं तो कुछ जाम है लगे। अरे कुछ तो जाम। अरे छा चवां मूंखे कुझु सम्झ में नथो अचे पर मूंखे लॻे थो त मूंखे मुंहिंजी मम्मी सां ॻाल्हाइणो खपे। मां तोखे हुन सां नथो ॻाल्हाइण ॾेई सघां। मुंहिंजी माउ खे मुंहिंजी सख़्त ज़रूरत आहे। हुनजी अखियुनि मां हिकु कोड़ो बि कोन निकितो हूंदो। वो मुंहिंजो इंतज़ारु कंदी हुई। मतलब तोखे घर वञिणो अथई? कंहिंजे लाइ? मतलब कंहिंजे लाइ? मम्मीअ लाइ या पापा जे लाइ? ऑफ कोर्स एटलीस्ट मम्मीअ लाइ। अच्छा मतलब अॼु पीउ गुज़ारे वियो आहे हिनखे माउ लाइ पंहिंजो पेपर न ॾियणो आहे ऐं सम्झ खणी ॿिए साल पेपर खां हिकु ॾींहुं पहिरीं माउ वई त वीरला मनी था त इंसान खे मुंह पर हुजणु घुरिजे पर केतिरो ऐं किथे इहो बि सोचणु घुरिजे। कुत्ते पुट में हनी स्वर टमाटो समझ में अचे इसके दियो प्रैक्टिकल। अरे कंहिंजी ग़लती आहे हिनजे पीछे वञण में जो हिनजी माउ खे अॼु हिनजी सख़्त ज़रूरत आहे। अरे सुभाणे तूं अमेरिका न वञ मां घर में अकेली आहियां इहो चवंदसि। हुन खां पोइ मूंखे नौकरी कंदसि पर घर में मदद कंदड़ तूं खपे ईअं चवंदसि। हमारे कुत्ते का माइंड है हरामखोर है बंद कर पैर वाली है। समझो जो उल्टो थियो हुजे विपुल हेठि मथे थियो हुजे त हिनजी माउ न सोचे आ छोकी हिनजी माउ जी दुनिया हिन ते चौधारी आहे पर विपुल तुझी दुनिया हुनजी दुनिया हुनजी माउ जे चौधारी न बल्कि हुनजे ॾिठल सपने जे चौधारी आहे। अरे जॾहिं उहे ई न हूंदा त हुननि जा ॾिठल सपना कीअं पूरा कबा ऐं केरु पूरा कंदो? किन फोन पीयूष फोन खण मां तोखे चवां थो पीयूष फोन खण। पीयूष मूंखे फोन मां तोखे असां गॾु अञा असांजी ॻाल्हि पूरी न थी आहे। अरे मूंखे मुंहिंजी मम्मी सां ॻाल्हाइणो आहे। जीअं ठही इहो ई तुंहिंजे सपनो तुंहिंजे पापा ॾिठो हो। अगरि तुंहिंजे पापा खे पापा लहणो आहे ॻाल्हाइण जो मौक़ो मिले हा न त उहो बि इहो ई चवंदो पुट तूं मुंहिंजी टेंशन न कर तूं सुभाणे जो इम्तिहान ॾेई करे ई घर अचु। यानी उते वञण जी ज़रूरत आहे इहो चवणु चाहीं? उते वञण जी ज़रूरत आहे। अरे अहिड़ी प्लेसमेंट वरी हिनखे न मिलंदी। अरे पर हिनजी माउ थी सॾे न हिनखे।
हिन जी मां भविष्य जो सोचे, हिन जी मां अकेले हुन खे ॾकी करे भविष्य जो नथी सोचे। विपुल, विपुल कुछ चाहिए। ए पीयूष तू मेरी माँ जो सोचना है यार। बस भाग में नहीं नजीबा। मार अनिया मार असांजी 4 सालनि जी दोस्ती एतिरी ठीक ॻाल्हि ॿुधाए हिंदुल मनुष्य में घणा रंग हूंदा आहिनि? 70 चङी तरह ॾिठा न प्रिया 4 तॾहिं बि असांजे अंदरि धनुष सतरंगी में हूंदो आहे। इंसान जी ज़िंदगीअ में अहिड़ियूं परिस्थितियूं ईंदियूं आहिनि जंहिंमें हुनखे पंहिंजे पाण जे हिसाब सां रखो न थी सघंदो। अॼु तोखे मौक़ो मिलियो थी। विश यू ऑल द बेस्ट। जेको बि फ़ैसिलो खणी न हुनजे लाइ फ़ैसिलो कजे पंहिंजे पापा लाइ। एक मिनट पीयूष, तू घणो प्यार कंदो आहीं पंहिंजे पप्पा खां? छा मतलब? मतलब इहो ई कि तुझे भी बेटा तुझे एडमिशन जे लाइ जाम सारा लोन वतो अथई न। हाँ मन खाए जे हिन जी जॻह अगर तुंहिंजो पापा हली वियो हुजे हा त? ओके तुझी गाली में कोई भी लॉजिक नथो ॾिसण में अचे। पंहिंजे लॉजिक के विच खॾे में जेको पुछई थी उन जवाब दे। न थोड़िया तोखे ॾियणो पवंदो पीयूष। ॿुधाए अगर तुंहिंजा पापा न हुजनि न तू छा करी? तो वटि अवेलेबल ऑप्शंस मां विनिंग प्रोबेबिलिटी कढ। तोखे जवाब ॾियणो पवंदो पीयूष। कहिड़े वजह से बादल आई चवंदा पीयूष छा करियो आहे अगर तुंहिंजो पी वियो हुजे। ॿुधाए पीयूष छा करियां? हिकु ॻाल्हि जो ध्यानु रख, जेको फ़ैसिलो उन्हनि जे लाइ ॿुधाए छा करियो आहे? केॾे वियो आहे? छा करियो आहे? न वञा हा मां उते। अगर मूंसां ही सभु थियो हुजे हा त मां बि सुभाणे जो पेपर ॾेई करे ई करणो आहे। फोन में तुझे घर जो नंबर है? हेलो आंटी मां अजय पियो ॻाल्हायां। तव्हां जीअं चयो असां उअं ई कयोसीं। तव्हां अंतिम संस्कार करे छॾियो। पीयूष पेपर ॾेई करे ई घरे।
Thank you.